नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में वफ़ाक़ी सरकार पारां दवाउनि ते वधीक टैक्स लॻाइण ख़िलाफ़ खिपरो में गोबिंद राम जी ओताक खां वठी खिपरो जी शहीद चौक ताईं मेडिकल स्टोर यूनियन पारां रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी कमलेश कुमार, ओम प्रकाश माली, सुनील कुमार, वापारी एसोसिएशन खिपरो जे सदर जावेद आलम काइम खानी कई। अॻुवाण जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ सरकार पारां दवाउनि जा अघ वधाइण सां गॾोगॾु 1% एडवांस टैक्स लागू कई वई है, जंहिं सबब दवाऊं वधीक महांगियूं थी वेंदियूं, जंहिं सां ग़रीब तबको सख़्त मुतासिर थींदो। अॻुवाण वसवारनि समेत आला इख्तियारनि खां घुर कई है त सरकार खे घुर्जे त एडवांस टैक्स वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मेडिकल स्टोर यूनियन जे हड़ताल सबब शहर जा समूरा मेडिकल स्टोर बंद हुजण करे मरीज़ सख़्त परेशानी जो शिकार थी विया। मरीज़ ऐं मरीज़नि जा वारिस मुख़्तलिफ़ मेडिकल सेंटर ऐं स्टोरनि जा चक्कर काटींदा रहिया, पर किथे भी दवा न मिली सकी। मेडिकल एसोसिएशन खिपरो जो सदर कमलेश कुमार, मां गवर्नमेंट का इहो ई मुतालबो कयां जेको ही ज़ालमाना टैक्स एडवांस टैक्स मेडिसिन ते लगायो वियो आहे, इहो महिरबानी करे इनखे ख़त्म कयो वञे, छो त इन सां जेको आहे न ग़रीबनि खे जाम मुश्किलात में ईंदियूं, परचेस करण में वेंदियूं। अॻे काफ़ी रेट हाई थी विया आहिनि ऐं मेडिसिन ग़रीब माण्हू परचेस कोन थो करे सघे। महिरबानी करे इहो जेको टैक्स लगायो आहे इनखे फौरी तौर ते जेको आहे ख़त्म कयो वञे। जावेद आलम अंजुमन ताजदार सदर खिपरो ऐं इहो वक़्तु हुकूमत खां मुतालो करणु चाहियां थो, जेके असांजो मेडिकल जा जेके थी आहे उन ते जेको टैक्स लगायो वियो एडवांस टैक्स, इहा तमामु नाजाइज़ी आहे। उन सां मेडिसिन जा जेके भी रेट आहिनि उहे वधंदा ऐं हू पहिरीं जाम टैक्स आहे, उन कहिड़ी गोरी वठियो था या का सिरप वठियो था उन ते केतिरा टैक्स आहे, उन सां रेट वधंदा। आम माण्हू ग़रीब माण्हू जेको ख़रीदारी करण जे लाइ ईंदो उनखे मुश्किलात ऐं रेट वधंदा त रेट हुकूमत जी तरफ़ां वधाया वञनि पिया। असांजा मेडिकल स्टोर वारा कोन पिया वधाइनि, पर आम शहरी ईंदो उनखे इहा ख़बर कोन, उहो ईंदो असांजे स्टोर वारनि खे तंग कंदो, तव्हां रेट वधाया अवी हराम पिया खायो या अवां रेट, असांजी तरफ़ां को रेट असांजे मथां हुकूमत जा रेट जेके एडवांस टैक्स वग़ैरह पहिरीं एतिरा आहिनि उन सां महांगाई हेॾा थी वधंदी। असांखे कुछ भी ना है, इहो सॼो आवाम ते भार पवंदो। तंहिं करे महिरबानी करे गवर्नमेंट खां मुतालबो करियां थो त इहो वापसि वरितो वञे। वक़्तु हुकूमत खां मुतालबो कयो वञे त इहो टैक्स वापसि वठो। फाइल रहियूं टैक्स ॾींदा रहूं पिया, उन में को बि शक कोन्हे, पर जेको तरीक़ेकार कयो वियो आहे एडवांस टैक्स जो तरीक़ेकार ग़लति आहे। इन तरीक़ेकार के सिस्टम खे चेंज कयो वञे ऐं जंहिं तरीक़े सां अॻे सिस्टम हले थो तीअं कयो वञे। हिन टैक्स जो आवाम ते तमामु घणो बोझ पवंदो। ग़रीब आवाम अॻु में ई रड़ियूं थो करे भई दवाऊं महांगियूं दवाऊं महांगियूं, जॾहिं इहे टैक्स लॻंदा त दवाऊं इन खां महांगियूं थींदियूं, पोइ वरी मयारूं असां ते ईंदियूं भई तव्हां दुकानदार पिया कलेक्ट करियो हीअं करियो, पर इहा हुननि खे ख़बर कोन्हे त हुननि दुकानदारनि सां कहिड़ो वहिल आहे, मथां कहिड़ो सिस्टम बिगड़ी पियो अचे, उन करे ई सॼो सिस्टम ख़राबु थियो। असीं टैक्स जे ख़िलाफ़ु बिल्कुलु न आहियूं, गवर्नमेंट जो हक़ आहे टैक्स वठे, पर उन जो तरीक़ेकार ग़लति आहे। उन तरीक़ेकार खे चेंज कयो वञे ऐं सही ढंग सां टैक्स वरितो वञे ऐं हर माण्हू जो ख़्यालु कयो वञे, छो कि ग़रीब जे आवाम जे लाइ तमामु वॾो नचो आहे, हिकिड़ो परेशानी आहे। उन्हनि जी परेशानी ख़तमु करे एडवांस टैक्स ख़तमु कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे, न त उन्ही खां पोइ जेका हड़ताल स्ट्राइक वधंदी उनखे रोके केरु बि कोन थो सघे, छो जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे मेडिकल जी स्ट्राइक कॾहिं बि न थी आहे। असां हर सूरत में कोरोना में मेडिकल स्टोर खुलियल आहे, कोरोना खां पोइ बि मेडिकल स्टोर खुलियल आहे, ईद ते मेडिकल स्टोर खुलियल आहे, मेडिसन ॾे पियो, हर वक़्तु रेडी आहियूं, पर हिन टैक्स जे ख़िलाफ़ु असांखे बंदि करणा पवंदा ऐं बिल्कुलु इन शइ लाइ असां तयारु आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।